अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। खुराक खाते जे ऑफिसर हाजी उबैद चांडियो ऐं शहरी इताद जे जाखोड़ी मेंबर शब्बीर अहमद चांडियो पारां शहबाज पिनल ऐं मोज़िज़ शहरनि जे मान में चांडिया हाउस ते इफ्तार ऐं डिनर जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी सिंध काउंसिल जे मेंबर हाजी अल्लाह बख्श लाखो, तालीम खाते जे असिस्टेंट डायरेक्टर अता मोहम्मद सियाल ऐं सेक्रेंट प्रेस क्लब जे अॻूणे सदर काज़ी जावेद सनाई महिमान तौर शिरकत कई। उन मौके ते हाजी उबैद चांडियो चयो त दावत इफ्तार असल में रोज़ेदारनि सां गॾु खुद रोज़े जो पिण एहतराम आहे। उहो ई सबब आहे जो दोस्तनि खे बहाने सां गॾु कयो आहे। हाजी अल्लाह बख्श लाखो चयो त दोस्तनि जो गॾु थियण इफ्तारी जे बहाने सुठो लॻो। अहिड़ा सुहिणा बहाना हाजी उबैद चांडियो रिवायत विझी शुरू कया आहिनि। इंशाअल्लाह उहो सिलसिलो हलंदड़ रहंदो। काज़ी जावेद सनाई चयो त अॼोको ॾींहुं ॿिन्ही जहाननि जे सरदार जे प्यारी न्याणी ख़ातून जन्नत बीबी फातिमतुल ज़ोहरा सलामुल्लाह अलैह जिन जे उर्स मुबारक जो ॾींहुं पिण आहे। उन करे बि अॼोकी इफ्तारी बाबरकत आहे। दावत जे मौके ते अफजल आरई, गुलाम कादर चांडियो, रज़ा मोहम्मद सियाल, नईम अंसारी, कादर बख्श रिंद, जावेद अली सुमरो, रमज़ान लाखो, अकबर चांडियो समेत केतिरा ई मोज़िज़ शहरी मौजूद हुआ।